उडेरुलाल मां ख़बर ॾींदा हालत सिंध हुकूमत जे तर्जुमान MPA मटियारी मखदूम फ़खरुल ज़मा उडेरुलाल स्टेशन खां ताहिर इंगोरो ताईं तइमीर थियल रोड जी इफ़्ताही तक़रीब खां पोइ मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त सिंधु दरिया ते गैर क़ानूनी 6 केनालनि जी अॾावत ख़िलाफ़ जदोजहद जारी आहे ऐं रहंदी। इन सिलसिले में सूमर ॾींहुं सिंध असेंबली में समूरा वज़ीर ऐं MPAs सिंधु दरिया ते गैर क़ानूनी 6 केनालनि जी अॾावत ख़िलाफ़ आवाज़ बुलंद कंदा। सिंध सां नाइंसाफ़ी कंहिं बि सूरत में बर्दाश्त न कई वेंदी। सिंधु दरिया ते केनालनि जी तइमीर सां सिंध खे कापारी नुक़सान पहुचंदो। असां हरगिज़ सिंधु दरिया मां केनाल कढण जी मुखालिफ़त कंदासीं। हिक ॿिए सवाल जे जवाब में हिन चयो त मटियारी ज़िले में टूल टैक्स जी अॾावत ख़िलाफ़ असां मटियारी ज़िले जी अवाम सां गॾु आहियूं। हिन चयो त हिक ज़िले में 2 टूल प्लाज़ा सम्झ खां ॿाहिरि आहिनि। मूं इन सिलसिले में CM सिंध सैयद मुराद अली शाह सां बि ॻाल्हायो आहे। ॿियो टूल टैक्स न ठहणु घुरिजे। इन मौक़े ते मखदूम फ़खरुल ज़मा 6 ॻोठनि जे रोडनि जो पिणु इफ़्ताह कया। साणुसि गॾु DC मटियारी मोहम्मद यूसुफ शेख समेत PP अॻवान ऐं वर्कर्स गॾु हुआ। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।